दस्तावेजी खां शौकत अली मंगीअ जी रिपोर्ट मूजिब गरीबाबाद मार्केट में CNG पंप वेझो ईदी खे ॾिनल करोड़ें रुपयनि जो प्लॉट गैर फ़ाल हुजण करे समाजी रहनुमा हाजी दाऊद शाह अल महरान वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे चेयरमैन रहे सुलेमान कलमती बलोच, डॉक्टर मुशर्रफ खान, साबिक़ा काउंसलर शाहिद अली मरी, कारी इस्लाम मोहम्मद इरफान आरई, मोहम्मद वजीर खान DC ठट्टो, AC मीरपुर साकरो, MPA ॼाम अवैस गोहराम शिराजी बिरादरान, हाजी अली हसन ज़रदारी, आशिक हुसैन ज़रदारी वॾेरे हमीद पनोहर खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो आहे त उन्हीअ डिस्पेंसरीअ खे बहाल कयो वञे ऐं रेस्क्यू 11-22 जूं एम्बुलेंस सर्विस खे हितां जे अवाम लाइ 24 कलाक दौरान मौजूद रहण खे यकीनी बणायो वञे त जीअं असांजी गरीबाबाद मार्केट जी आबादी खे हिकु बहितरीन सर्विस मुहैया थिए।